हिकिड़े शाइर लिखियो आहे त उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां। सो जंहिं वक़्तु सॼी सिंध हिकिड़ी ॿोॾ में विकिड़ियल हुई खिर विखिड़ी हुई, उन वक़्तु असां हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी सां या जेके सोशल वर्किंग जी टीम्स हुयूं असांजूं, उन्हनि में असां हिकिड़ो कमु कयोसीं त हर क़िस्म जी जेकी फैसिलिटीज़ आहिनि ऐं डिफरेंट वी मेड जस्ट लाइक डिफरेंट कमिटीज़, ऐं असां उन्हनि में यानी कि कुझु कमिटीज़ जोड़ियूंसीं जंहिंमें असां माण्हुनि खे खाधो पीतो फराहम कयोसीं, या उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ कुझु रथाबंदी जोड़ियूंसीं। पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न हर शइ त हिन खे फैसिलिटेट पाण कयो आहे, सॼी सिंध तबाह थी वई आहे। ऐं ॾिसो न 1947 खां वठी करे स्टिल अञा ताईं हींअर मुंहिंजो ताज़ो आर्टिकल आहे जेको मूं लिखियो आहे त सिंध घुरे थी तालीम, उन में उन शइ खे मैंशन कयो आहे त सिंध जेका आहे उहा बाबुल इस्लाम आहे न आहे, हिकिड़ो ढिघो बहस आहे, पर मां चवंदुसि त सिंध बाबुल तालीम रही आहे।